आगाह कयो मूंखे दादू मां सीता वासणे नींगिरीअ सां कराची में ज़्यादती जो इंकशाफ थियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया त टिनि जवाबदारनि पिपरी जे इलाइक़े में क़ैद करे ज़्यादती कई आहे। नींगिरी इल्ज़ाम लॻायो आहे त पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे, अगवा ऐं ज़्यादती केस तां हथ खणाइणु चाहे थी। अपडेट कयूं पिया अवां ताईं दादू मां सीता रोड वासणे नींगिरी सां कराची में ज़्यादती जो इंकशाफ थियो आहे। नींगिरी इल्ज़ाम मड़ियो आहे त टिनि जवाबदारनि पिपरी जे इलाइक़े में क़ैद करे ज़्यादती कई, जॾहिं त नींगिरी जे अमल जो चवणु आहे त पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे, अगवा ऐं ज़्यादती केस तां हथ खणाइणु चाहे थी। नींगिरी जी अमल मुतालबो कयो आहे त जवाबदारनि जे डप खां लॾे दादू वेठा आहियूं, धमकियूं मिलनि पियूं, इंसाफ़ फराहम कयो वञे। हीअ आम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। दादू मां सीता वासणे नींगिरीअ सां कराची में ज़्यादती जो इंकशाफ थियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं दादू मां तारिक लगारी खां। तारिक, छा तफ़सील आहिनि? सीता रोड मां 1 महीनो अॻु नींगिरी काइनात खे मुबैना तौरु अगवा करे कराची जे पिपरी वारे इलाइक़े में बंदि रखी इज्तमाही ॾाढाई जो निशानो बणाइण वारे वाक़े में मुलवस जवाबदारनि ख़िलाफ़ अॼु नींगिरी काइनात ऐं हुनजी अमड़ ऐं हुनजे भाइरनि पारां दादू प्रेस क्लब पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नींगिरी काइनात जो चवणु आहे त खेसि ज़बरदस्ती हथियारनि जे ज़ोर ते अलाह वरायो अली हसन ऐं ॿियनि जवाबदारनि अगवा करण खां पोइ कराची जे पिपरी वारे इलाइक़े में हिकु घर अंदरि बंदि रखी ज़बरदस्ती ॾाढाई जो निशानो बणायो ऐं हथियारनि जे ज़ोर ते संदसि निकाह अलाह वरायो पावर सां पढ़ायो वियो। हिन चयो त हू उतां वज वठी फरार थी दादू पहुती ऐं वाक़े जो जेको केस आहे उहो पिणु दाख़िल कयो वियो आहे। केस दाख़िल थियण बावजूदि जेके जवाबदार बासर आहिनि उहे धमकाए रहिया आहिनि ऐं पुलिस जवाबदारनि जी साथारी बणियल आहे। हुनजो चवणु हो त जवाबदार जेके आहिनि उहे खेनि धमकियूं ॾियनि था केस तां हथ खणण लाइ, जंहिंजे करे हू सीता रोड मां लॾे अची दादू में लिखी वेठा आहिनि। नींगिरी जी अमड़ चयो त जेके जवाबदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, उन्हनि जूं ज़मानतूं रद्द करे जेल मोकिलियो वञे। जेकॾहिं साणनि इंसाफ़ न थियो त हू पाण खे बाहि ॾेई छाड़ींदी। ठीकु आहे तारिक, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।